तलाश तव्हां ॾिसी रहिया आहियो महबूब न्यूज़ नेटवर्क। हाज़िरनि इन वक़्त जूं ख़बरूं। मुख़्तलिफ़ हुकूमतुनि 17-18 सालनि खां पाकिस्तान जी मईशत खे धकु रसायो, पर इमरान ख़ान 3 सालनि में बहितर कयो आहे। ईंदड़ 3 सालनि में वधीक मुल्क बहितरी ॾांहुं वेंदो। अॻूणे वज़ीर आला सिंध अरबाब गुलाम रहीम जो मटियारी लॻ सेखाड़ में मीडिया सां ॻाल्हियूं। बादशाह ज़िले जे नाज़िमशिप में सरदारी हुकूमत में गिफ्ट तौरु मिलियो। हुन चयो उसूलनि सूबाई हुकूमत खे फेडरल हुकूमत जे हुकुम खे, सिंध हुकूमत फेडरल हुकूमत जे हुकुमनि खे नज़रअंदाज करे थी। सिंध अंदर PTI में अहम शख्सियतूं तेज़ी सां शामिल थी रहियूं आहिनि। सिंध अंदर मुस्तक़बिल में PTI मज़बूत तौर पार्टी थी अॻियां ईंदी। शाह ज़िले जे मुख़्तलिफ़ सियासी शख्सियतुनि जो मटियारी लॻ सेखाड़ में हाजी आबिद समो जे रिहाइशगाह ते अरबाब गुलाम रहीम जे आॾो PTI में शमूलियत जो ऐलान कयो। पीपुल्स पार्टी वारनि खे मूंखे सिंध अंदर ॾिसी दौरा पइजी रहिया आहिनि। कंबर सचवा ऐं सिविल सोसाइटी पारां कराची में सिंधी नौजवान शहज़ाद चांडियो जे बेरहमाने क़त्ल ऐं कातिल पुलिस एहलकारनि जे गिरफ़्तार ख़िलाफ़ प्रेस तलबादो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जे अॻुवाणी रियाज़ चांडियो, अल्लाह रखियो चांडियो, सिराज चांडियो, ख़ालिद हुसैन, अब्दुल लतीफ़, फरहान अली ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुननि चयो त सिंध जे गादीवारी खेत कराची में SP पठान पुलिस एहलकारनि 21 सालनि जे नौजवान शहज़ाद चांडियो खे बि बिना कंहिं ॾोह जे गिरफ़्तार करे मथां सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो ऐं जॾहिं संदसि मरण जी तस्दीक थी त मथां 11 गोलियूं हणी केस क़त्ल करे छॾियो। एॾे वॾे ज़ुल्म खां पोइ बि क़त्ल पुलिस एहलकारनि आज़ाद घुमी रहिया आहिनि। हुननि वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त शहीद शहज़ाद चांडियो जे क़त्ल में मुलविस पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार करे केफ़िर किरदार ताईं पहुचायो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। शहरामपुर भरिसां ॻोठ गुल हसन उमराणी जो रहवासी कोरियत नौजवान गुल हसन लाखो कराची फैक्ट्री खे लॻल बाहि में सड़ी फौत थी वियो। नौजवान उस्मान खोसो कुझु महीना अॻु कमाइण लाइ कराची वियो हो। फैक्ट्री में ओचितो बाहि लॻण सबबु हू फौत थी वियो। नौजवान जो मड़ ॻोठ गुल हसन खोसो में पहुचण ते घर में कोहराम मची वियो। कोरोना सबब तालीमी इदारनि में तालाबंदी खे क़दीमी माक पाठ शरीफ़ जे उस्तादनि ऐं शागिर्दनि रद्द करे छॾियो आहे। उन हवाले सां पेश आहे तनवीर मेमण जी ही रिपोर्ट। नाज़रीन, हिन महिल असां मौजूदु आहियूं अलामा आया काज़ी गवर्नमेंट हाई स्कूल पाठशाही में। हिन स्कूल जे तारीख़ मशहूरु आहे त हितां जिन बि इल्मु वरितो आहे उहे आला मनसब माणे जेको आहे सो ॿियनि वॾनि मुल्कनि में ऐं सुपर पावर मुल्कनि में पहुता आला तइलीम हासिलु कयनि ऐं डिग्रियूं हासिलु कयनि हिन स्कूल जे बुनियाद ते। हुननि जो जेको बुनियादु पियल आहे उहो पियल आहे अलामा आया काज़ी गवर्नमेंट हाई स्कूल पाठ शरीफ़ जो, जंहिंजी किताब बि गवाही ॾींदा आहिनि हुनजी तारीख़। अचो त हुन स्कूल जे बारे में बि ॼाणूं ऐं किरोना सबबु जेको आहे सो जेका शागिर्दनि जी तइलीम जी तबाहली आहे उन बाबति शागिर्दनि ऐं उस्तादनि खां पुछूं त किरोना जे बारे में हुननि जो छा चवणु आहे ऐं जेका ईंदड़ तइलीम आहे या हुननि वटि जेका तइलीम आहे उन जे बारे में केतिरे हद ताईं जेको आहे सो अॻभरा आहिनि या तइलीम खाते जेको किरोना वबा जे करे तबाह थींदड़ तइलीम जे हिसाब सां कहिड़ा क़दम खयां आहिनि। अचो त हुननि खां पुछूं ऐं हुननि खां हलवा वठूं। सिंध हुकूमत खे अपील कंदासीं असांजो स्कूल खोले, महिरबानी करे असांखे तालीम खपे, ताला न खपनि, उता कोई वारा न खपनि। असांखे तालीम ॾिनी वञे, असां तालीम जी घुर कंदा रहंदासीं। जे तालीम न मिली सिंध सॼी सिंध हड़ताल कंदी, एहतजाज कंदी रहंदी। असांजी तमामु घणी तइलीम बर्बाद थी आहे। पूरा 9 खां 10 महीना सॼा असांजा स्कूल बंदि रहिया आहिनि। 2021 में बि सॼे साल में 21 ॾींहं वधि में स्कूल खुलिया आहिनि या 22 ॾींहं ऐं पेपर बि असांजा थोरा थिया। उन हिसाब सां असांजी पढ़ाई असांजी ॾाढी वई आहे ऐं इंशाल्लाह हाणे 10 में 3 खां पोइ जीअं सभु स्कूल खुलंदा इंशाल्लाह असांजी जीअं पढ़ाई हलंदी असां वधीक महिनत कंदासीं ऐं असां होशियारु थींदासीं। असांजा उस्ताद महिनती आहिनि, असांखे वधीक महिनत कंदा ऐं इंशाल्लाह अलाह कंदो 10 में किरोना न अचे ऐं असांजी जीअं मोकलूं न थियनि, स्कूल बंदि न थियनि ऐं असां पढ़ाई कयूं, लॉकडाउन जीअं वधीक न थियनि। सही नमूने मल्हाए ऐं हीअ जेको आहे जीअं सिस्टम कोरोना जेको हलियो आहे हिनखे डिले कंदा था अचनि। तइलीम जॾहिं ॿियनि सूबनि में स्कूल खुलियल आहे, पंजाब में खुलियल आहे, सरहद में is a very dangerous virus word
has been derived from the word viron. Viron means poison. Viron means poison. Poison mana is zar. The poison, you know, everybody know that if somebody likely or unlikely, deliberately or in condition of anxiety use viron, poison, his life becomes damaged or cause of death. तंहिं करे कोरोना जे हवाले सां स्कूलनि जो डिस्टर्बेंस थियनि त ज़रूरी हो। हाणे अहिड़ा कंदो इहो मुकमिल थी वेंदो। कोरोना इहो असांखे ख़बर आहे, असां 11वीं 12वीं क्लास में पढ़ी आहियूं त कोरोना इहो जेको वायरस आहे केॾो ख़तरनाक आहे। इन ते तहक़ीक़ थी आहे, डॉक्टरनि इन ते तहक़ीक़ कई आहे, वाक़ई नुक़सानकारु। असां टेलीविज़न ते मुख़्तलिफ़ मीडिया जे हवाले सां इहो ॾिठो आहे, ॿुधो आहे, लखें जानियूं ज़ाया थी वियूं आहिनि। हा, कुझु वक़्तु अॻ में त कराची में वालदेन बि इहो माना एहताज कयो हो, प्रोटेस्ट कयो हो त असांखे तइलीम न जानियूं खपनि पंहिंजे बचनि जूं। हाणे अनकरीब इंशाअल्लाह असां उमेद रखूं था त अलाह ताला हिन कोरोना खां असांखे माफ़ी ॾींदो ऐं 30 अगस्त खां पोइ पूरी सिंध जा स्कूल एज़ यूजुअली हलंदा रहंदा। हाणे तव्हां अलामा काज़ी गवर्नमेंट हाई स्कूल पार शरीफ़ जे शागिर्दनि ऐं उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो किरोना जे बारे में इहो ई चवणु हुयो त किरोना जे करे तालीम सख़्तु मुतासिर थी आहे। शागिर्दनि जो बि इहो ई चवणु हुयो त किरोना जे करे असां तालीम उन हिसाब सां न पढ़ाए सघिया आहियूं, जंहिंजे करे असांखे इम्तिहाननि में वॾियूं ॾुखियायूं आहिनि। उस्तादनि जो बि इहो ई चवणु हो त किरोना जे करे तइलीम तबाही हल ते पहुतल आहे ऐं हुननि जो इहो मुतालबो पिणु हुयो त हाणे स्कूल खोले ऐं जेको आहे शागिर्दनि जी तइलीम जीअं पहिरियां हूंदी तीअं रवंदवा कई वञे, जीअं ईंदड़ सालनि में या ईंदड़ इम्तिहाननि में, सालाना इम्तिहाननि में शागिर्द जेके आहिनि उहे कंहिं क़िस्म जी कंहिं ॾुखियाई खे मुंहुं न ॾियनि ऐं आला तइलीम हासिलु कनि, बहितर तइलीम हासिलु कनि। कैमरामैन मुख्तार ब्राह्मणी सां गॾु तनवीर मेमून, MNN न्यूज़, प्यारो स्टेशन। नाज़रीन, ही हुयूं इन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सीलुनि लाइ विज़िट कंदा असांजो YouTube चैनल महबूब न्यूज़ नेटवर्क।